मोहम्मद सोहेल जो किरदार बि साम्हूं आयो त उन वक़्तु जे चीफ जस्टिस हिन खां जॾहिं पंहिंजो रिकॉर्ड पुछो ऐं हिन खां पुछो त हुनजी उमिरि घणी आहे, हुन इन उहिदे जे लाइ 20 ग्रेड में पहुतल आहे त घणियूं ट्रेनिंग्स कयूं आहिनि, त ही को ख़ातिर ख़्वाह जवाबु न ॾेई सघियो। ऐं जॾहिं सुप्रीम कोर्ट हुनजे डॉक्यूमेंट्स जी हुनजे सर्विस रिकॉर्ड जी वेरिफिकेशन कई त उन जालसाज़ी जो जेको आहे सो इंकशाफ थियो ऐं फौरी तौर ते उहो सुप्रीम कोर्ट जो ऑर्डर हिन महिल ताईं बि मौजूदा रिकॉर्ड ते त हिनखे चयो वियो त हिनखे वापसि 16 ग्रेड में पंहिंजे असल जी। डिपार्टमेंट यानी कि डीएमसी ईस्ट गवर्नमेंट की कमज़ोरी चइजे या हुनजे सियासी कंप्रोमाइज़ चइजे त सुप्रीम कोर्ट जे हुकुम जे बावजूदि अॼु असां 2022 जे आख़िर में वेठा आहियूं त सिंध गवर्नमेंट पंहिंजो सुप्रीम कोर्ट जो 2016 जो फ़ैसिलो बि इम्प्लीमेंट न कराए सघी आहे। हिन महिल सिंध गवर्नमेंट जॾहिं सही क़दम खणी हिकिड़े सुठे ऑफिसर खे, उन ऑफिसर खे जेको कैडर पोस्ट जे लाइ लाइक़ु आहे, उनखे जॾहिं हुते मुक़ररु कयो वियो आहे त उनखे तमामु घणियूं तकलीफ़ूं ॾिसणियूं थियूं पवनि। केॾी महिल उनखे ताना था मिलनि त तव्हां हिकिड़े मक़ामी ऑफिसर खे हटायो आहे ऐं गैर मक़ामी खे रखियो आहे, त यासीन शर्फ एतिरो मक़ामी आहे जेतिरो केरु ॿियो आहे। यासीन शर्फ जा असांजा तव्हांजा अबा ॾाढा हिन सिंध धरती जा ऐं कराची जा वारस आहिनि। उनजे करे इहा जेका ग़लीज़ क़िस्म जी प्रोपेगेंडा करे सिंध गवर्नमेंट खे ब्लैकमेल करण जी कोशिशि थी कई वञे, त सिंध गवर्नमेंट खे उन ब्लैकमेलिंग में न अचणु घुरिजे। मेरिट ते इंक्वायरी करे, जंहिं करप्शन कई आहे, जेको बि हुनजो ज़िम्मेदार आहे, जेको बि गैर कानूनी तौर ते वेठल आहे, उनखे उन कानूननि जे मुताबिक़ उनखे सज़ा मिलणु घुरिजे। ऐं हाणे इन क़िस्म जी अपॉइंटमेंट्स, पॉलिटिकल पैकिंग्स, को मलक रियाज़ जो माना चही थो आहे, को कंहिंजो चही थो आहे, को कंहिंजो सिफ़ारिशी आहे, इहे सिफ़ारिशूं बंदि थियणु घुरिजनि।